सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जिए अस मंदिर में वेंदा आहियूं। मंदिर में वेंदा आहियूं जॾहिं कुछ खणी करे वेंदा आहियूं, जंहिंखे आमतौर प्रसाद चवंदा आहियूं। जॾहिं खणी वेंदा आहियूं, कोई थैली हूंदी आहे, कोई पैकेट हूंदो आहे, कोई कार्टून हूंदो आहे, कुछ भी हूंदो आहे, घणो कुछ खणी वेंदा आहियूं। लेकिन जॾहिं खणी करे वेंदा आहियूं उन वक़्त उनजी काई इज़त कोन्हे हूंदी। जिते ईंदो रखी छॾंदासीं, जिते हूंदो पियो हूंदो, हेठि बि पियो हूंदो, मथे बि पियो हूंदो, हथ में लोड़ींदा वेंदासीं, उनजी कोई इज़त कोन्हे हूंदी। जॾहिं असां खणी वेंदा आहियूं, जॾहिं वञी करे सॼे साईं जी भेंट में रखंदा आहियूं, सॼे साईं जी शरण में रखंदा आहियूं, कंहिं संत कंहिं महात्मा जी दामन में रखंदा आहियूं, उन वक़्तु उनजी इज़त न हूंदी आहे। जॾहिं उते रखंदा आहियूं उन मज़ा असांखे थोरो कुझु ज़रूरु ॾेई छॾींदा आहिनि, उनजी केतिरी इज़त वधंदी आहे। ॾाढो अदब सां वठंदा आहियूं, उनखे अखियुनि ते लॻाईंदा आहियूं, मथे ते लॻाईंदा आहियूं, ॾाढो प्यार सां वठंदा आहियूं, वठी करे पाण बि खाईंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि खे बि खाराईंदा आहियूं। अञा कोई अहिड़ो प्रसाद हुयो खलूं बि खणी करे कंहिं चङी जॻह ते रखंदा आहियूं। जॾहिं एतिरो घणो खणी वियासीं उनजी कोई इज़त कोन्हे, लेकिन उन मंझि असांखे थोरो कुझु मिलियो, उनजी इज़त ऐं मान केतिरी वधी। छाकाणि जॾहिं असां खणी वियासीं उहो विशाद खणी वियासीं। पंहिंजी नियत, पंहिंजी सोच, पंहिंजा अमल, पंहिंजा कर्म, भई असांजे कर्मनि जो एतिरा घणा नी जेके अमल नरगुर एतिरा चङा कोन्हे जंहिंजी का असांजी हक़ीक़त में असांजे कर्मनि जी इज़त हुजे। असां पंहिंजे उल्टे कर्मनि सां भरिया पिया आहियूं। हक़ीक़त में असां पंहिंजा पाप कर्म जेके बि आहिनि खणी करे भेंट कयासीं, असांजो इहो थोसीं लोड़ींदा आहियूं, कुझु इज़त आहे ई कोन। पर जॾहिं उते भेंट कयासीं, उनखे ॾिनासीं, विषाद में तो दुख, विषाद में तकलीफ़, विषाद में जंहिंजी इज़त न हुजे। पर जॾहिं उते भेंट कयोसीं, उन असांखे स्वीकार करे उन असांखे प्रसाद करे वापसि करे ॾिनो। करुणा। जॾहिं उनखे आशीष जे रूप में असांखे मिलियो, थोरो उहा कड़ी मिली, त पोइ उन असांखे कणी करतारथ करे छॾियो, असांखे सभु कुझु ॾेई छॾियो। तंहिंजे करे उहा जीअं मिली त पोइ उनजी इज़त एतिरी वधी वई जे असां अखियुनि ते बि रखीसीं, मथे बि रखीसीं, पाण बि अॼु खां बाद भाग नसीब क़िस्मत मिली, रहमत मिली। त जॾहिं असांखे उहो प्रसाद सचे साईं जी रहमत मिले, कंहिं बि रूप में, आशीष जे रूप में, कर्म जे रूप में, असांखे जन्म जे रूप में, त इहो मालिक जो असांखे प्रसाद मिलियो आहे। त जेकॾहिं असां उन प्रसाद खे प्रसाद करे रखंदासीं, उनखे इज़त सां हलाईंदासीं, उनखे इज़त सां हलाइण जो तरीक़ो आहे पंहिंजो सुख, घर परिवार जो सुख, कंहिंखे सुख मिले, कंहिंजो बहितर अंदाज़, कंहिंखे सुख ॾियणु, कंहिंसां चङाई करणु, भलाई करणु, पंहिंजे जीवन खे बहितर नमूने हलाइणु। जॾहिं असांखे बहितर तरीक़े सां उन प्रसाद खे, उन रहमत खे पंहिंजे जीवन में हलाईंदा आहियूं, त पोइ उहो प्रसाद यानी उहो आशीष असांखे पंहिंजो आशीष ॾींदो रहंदो आहे। तोखे शाबाश आहे, तोखे एतिरो इज़त कयो आहे, पाण बि सुखियो रहियो आहे, ॿियनि खे बि सुखियो रहियो थी, पाण बि ख़ुशि रहियो आहे, ॿियनि खे बि ख़ुशहाली ॾिनी, मालिक जी रहमत जो सदुपयोग कयो थी, तुंहिंजे करे इज़त वधी आहे, हर को चङो सम्झे थो। इन करे असांजो पघार ऐं पावर सभु कुझु वधंदो रहंदो आहे, यानी रहमत एतिरी वधंदी रहंदी आहे जो मालिक सभु कुझु ॾींदो वेंदो आहे। असां वधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं।